अॼु जी जेका मुंहिंजी गुफ़्तगू आहे उहा आहे ॿोली, हयाती ऐं टेक्नोलॉजी, समाज ऐं सकाफ़त जा जोड़ींदड़। कंहिं बि शइ जी शुरूआति कंदासीं त उन जे बुनियाद खां शुरू कंदासीं। एज़ ए कम्युनिकेशन ऐं कल्चर स्टडीज़ जे शागिर्द हुजण जी हैसियत सां, उन जी वाबस्तगीअ जी हुजण जी हैसियत सां असांखे इहो ॿुधायो वियो आहे त दुनिया जूं जेतिरियूं बि शयूं, जेतिरा बि इल्म, जेतिरा बि नॉलेज जेका बि आहे उहा इंसान जे हुजण सां शुरू थी आहे। त सभ खां पहिरीं जेका मां हिते प्रेज़ेंटेशन बि रखी आहे त पहिरीं हयातीअ जो वजूद थियो, इंसान पैदा थियो, कीअं न थियो, उन लाइ डिफरेंट थ्योरीज़ आहिनि। असां हिन तफ़सील में न वेंदासीं। ऐं उन इंसान जे पैदा थियण खां पोइ जेका पहिरीं शइ जेका थी उहा ॿोली थी। त इंसान खे जंहिं महिल थोरो शऊर अचणु थियो त हुनखे सर्दी लॻे पई त हुन पंहिंजे उन मौसम जो को न को नालो रखियो। उन नाले रखण सां ॿोली पैदा थी। उन जा को जज़्बात जे हवाले सां, घुर्जुनि जे हवाले सां जेके बि शयूं थियूं, उन हिकिड़ी का न का लफ़्ज़, को न को आवाज़, को न की हिकिड़ी निशानी ईजाद कई जेका अॻिते हली स्टैंडर्डाइज़ थिए थी, जंहिंखे ॿोलीअ जी शक्ल ॾिनी वञे थी। ॿोलीअ खां बाद में जेका हुन शइ शुरू थी त उन ॿोलीअ जे करे हुन आसपास जे माण्हुनि सां, इंसाननि सां कम्युनिकेट कयो ऐं समाज ठहियो। पोइ जंहिं महिल हयातीअ लाइ असांखे ॿिनि शयुनि जी ज़रूरत पए थी। हिकिड़ी बायोलॉजिकल जंहिंखे असां हयातियाती चऊं था, ॿी जेका आहे साइकोलॉजिकल जंहिंखे असां नफ़्सियाती चऊं था। त असांखे पंहिंजे हार्डवेयर जेका असांजी बॉडी आहे उनखे वाधि जे लाइ खुराक जी ज़रूरत पए थी। खुराक हंट करण जी, शिकार करण जी ज़रूरत पए थी, पोखण जी ज़रूरत पए थी। उन लाइ खोड़ माण्हुनि जी ज़रूरत पए पई। उन्हनि सां कम्युनिकेट करण लाइ, उन्हनि सां राब्तो करण लाइ ॿोली ठाहीसीं। ऐं असांखे साइकोलॉजिकली पंहिंजो पाण खे ख़ुशि रखण लाइ, सकून में रखण लाइ मुख़्तलिफ़ एक्टिविटी जी ज़रूरत पई। असां ॿोली ईजाद कई ऐं उन्हनि ॿोलियुनि खे वरी जंहिं महिल गॾिजी वठी हलियासीं त हिकिड़ो समाज जुड़ियो। उन समाज जेतिरो वधंदो वियो ऐं उन ॿोलीअ खे उन में कम्युनिकेट करण लाइ खोड़ साथरा मसइला थिया। असांखे कपिड़े पाइण जो मसइलो थियो, मौसम खां बचण लाइ घर ठाहिण जो मसइलो थियो, खाधो पीतो वधाइण जो मसइलो थियो, ख़ुशि थियण लाइ रांदियूं, ॿियूं एक्टिविटियूं शुरू थियूं। त उन लाइ जेके नंढा नंढा शयूं ठाहिण या उन्हनि खे पूरो करण लाइ असांजो हुनुरु ईजाद थियो, जंहिंखे ॾात चइजे, हुनुरु चइजे, ॾांहुं चइजे, जेके अॼुकल्ह असां टेक्नोलॉजी चऊं था। हर दौर जी टेक्नोलॉजी पंहिंजी हूंदी आहे। उन टेक्नोलॉजीअ सां जेके हार्ड फॉर्म में या सॉफ्ट फॉर्म में जेके असांजूं प्रोडक्ट्स आहियूं उनखे असां सकाफ़त चवंदा आहियूं। जेका टेंजेबल बि हूंदी आहे, छुही सघिबी बि आहे, इंटेंजेबल बि हूंदी आहे, न छुही बि सघिबी आहे। अहिड़े तरीक़े सां अगरि असां तफ़सील में न वञूं, हयाती स्टैंडर्डाइज़ नमूने सां सिंपली उनजी वस्फ़ छा आहे त हयाती हर वक़्तु इर्तिका पज़ीर माना वधजंदड़ ऐं पलजंदड़ ऐं सरगर्म रहण जी हालत जो नालो हूंदो आहे, जेका ॿिनि हिस्सनि में हूंदी आहे। मां ऑलरेडी तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। उन जूं खोड़ साथियूं जेके पासा आहिनि, जंहिंखे फिलोसॉफिकल, मज़हबिकल, सकाफ़तीकल। हाणे इन्हनि पासनि जे करे असांजी ज़िंदगीअ में मुख़्तलिफ़ शयुनि जी परख जे लाइ असां ॿोली ठाहीसीं। ऐं ॿोली छा आहे, जेके असांखे डिक्शनरी ॿुधाए थी या जेके इल्म ॿुधाइनि था, उनजे निचोड़ जे हिसाब सां निशाननि, आवाज़नि, औज़ार, आवाज़नि वांगुरु लफ़्ज़, क़ाइदा, जंहिंखे असां ग्रामर चऊं था। ऐं उनखे उहे सभु कुझु छा लाइ यूज़ थींदा आहिनि, कम्युनिकेट करण लाइ। ऐं जेका बि कम्युनिकेशन हूंदी आहे उहा असांजी सिर्फ़ु राब्ते लाइ न हूंदी आहे। असल में हिन वक़्तु जेको मां सोचां थो उहो पाण सां कम्युनिकेट करे, उहो ट्रांसलेट करे पोइ तव्हां ताईं पहुचायां थो। त जेका बि सोचणु, सम्झणु, महसूसु करणु, परखणु, ॻाल्हाइणु, उहो सवाइ ॿोलीअ खां पॉसिबल ई न आहे। पहिरियों इंसानु पाण सां ॻाल्हाईंदो आहे, पोइ ॿियनि सां ॻाल्हाईंदो आहे। अहिड़े तरीक़े सां ॿियूं शयूं अॻिते जुड़ंदियूं वेंदियूं आहिनि। ऐं अहिड़े तरीक़े सां जीअं हिन वक़्तु मां तव्हां सां कम्युनिकेट कयां थो, असांजो समाज जुड़े थो। समाज छा आहे? समाज माण्हुनि जो हिकिड़ो मुनज़िम बिरादरी हूंदी आहे, जेको हिकु मख़सूस इलाइक़े में गॾिजी रहनि था ऐं उहे सकाफ़त, इदारा, कानून ऐं ॿियूं शयूं पाण में वंडनि था ऐं पंहिंजी ज़रूरतुनि खे पूरो करण लाइ हिक ॿिए सां राब्ता करनि था
ऐं उहो समाज में रिश्तनि ऐं ॿियनि पेचीदगियुनि जेके पेचीदगियूं आहिनि ख़ुर्सतियूं कॉम्प्लिकेशन्स आहिनि जेके थोरे वक़्त में ॿुधाइण पॉसिबल कोन्हनि उन्हनि खे मुतहरिक निज़ाम में तब्दील करनि था। पोइ ख़ानदान हुकूमतूं मईशतियूं उन में शामिलु थी वञनि थियूं। इन सारे समाज जा कम कहिड़ा हूंदा आहिनि? मेन कम हूंदा आहिनि टे। पंहिंजी बका बचाव, उहो बचाव तव्हांजो फिज़िकली हुजे, बायोलॉजिकली हुजे, सकाफ़ती हुजे या कहिड़े बि हवाले सां हुजे, असां जंहिं महिल उन लाइ मुतहरिक थींदा आहियूं। जीअं हिन वक़्तु ॿोलीअ जे बचाव जी ॻाल्हि हले थी, फ़लस्तीन में माण्हुनि जे ज़िंदगियुनि जे बचाव जी ॻाल्हि हले थी, किथे मुआशात जे बचाव जी ॻाल्हि हले थी, पोइ मुआशात ठहंदी आहे, उन लाइ इदारा ठहंदा आहिनि जंहिंखे असां ऑर्गनाइज़ेशन चवंदा आहियूं। उन लाइ जेके बि टेक्नोलॉजीज़ आहिनि उहे वक़्तनि फ़वक़्तनि ठहंदियूं रहंदियूं आहिनि। ऐं टेक्नोलॉजी सिर्फ़ु हिकिड़ो असां चऊं त औज़ार आहे, टेक्निक आहे, अमल आहे। टेक्नोलॉजीअ जा ॿ हिसा हूंदा आहिनि, हिकिड़ो हार्डवेयर ऐं सॉफ्टवेयर में, ऐं उहे ॿई गॾिजी करे हिकिड़ी टी शइ ठाहींदा आहिनि जंहिंखे असां सिस्टम चऊं था। हार्डवेयर ऐं सॉफ्टवेयर ते जेके अॼुकल्ह AI ते या ॿियनि सभिनी शयुनि ते इंटरनेशनल दुनिया घणो कमकार करे शुरू करे छॾियो आहे, ऐं उहो आहिस्ते आहिस्ते असांखे सिखण जी ज़रूरत आहे ऐं प्रोफेशनल थियण जी ज़रूरत आहे। ऐं जेके असां उन्हनि में पंहिंजी ॿोलीअ खे एज़ अ औज़ार तौरु, सिखण जे मददगार तौरु, प्रोपोगेंडा करण जे तौर ते, ॿियनि खे ॿुधाइण जे तौर ते, पंहिंजी सकाफ़त खे ॿियनि माण्हुनि ताईं यूज़ करण जे तौर ते टेक्नोलॉजीअ खे यूज़ करे सघूं था। पर मेन जेका असांजी सकाफ़त आहे, सकाफ़त अक़ीदनि, क़दुरनि, रस्मनि, रवैयनि, शयुनि जो हिकु गॾियल निज़ाम हूंदो आहे जंहिंजा बि ॿ हिसा थींदा आहिनि, हिकिड़ो सॉफ्टवेयर, हिकिड़ो हार्डवेयर में असां चई सघूं था। हिकिड़ो टेंजिबल, हिकु इंटेंजिबल। जेको मां ॻाल्हायां थो, जेको असां ॻाईंदा आहियूं, जेको ॿुधंदा आहियूं, जेके खोड़ साथियूं सॉफ्ट में शयूं हूंदियूं आहिनि, उहे बि असांजे कल्चर जो मेन हिसो मञियूं वञनि थियूं। ऐं उन्हनि सभिनि जे करे जेके असांजा क्राफ्ट वग़ैरह अजरक ॿियूं शयूं ठहनि था, उहे असांजो हार्डवेयर सॼो वञे थो। इन ज़िंदगीअ जे अगरि सिलसिले खे मां वरी इनखे तव्हांखे त आराम सां सम्झाए छॾिया त पहिरियों हयाती थी। हयातीअ खे सर्वाइव करण लाइ, बका करण लाइ असांजा खोड़ साथला मसइला पेश आया, ऐं असांजो उहे नंढा नंढा मसइला आहिनि, ज़िंदा रहणु, खाइणु पीअणु वग़ैरह। उन्हनि मसइलनि खे हल करण लाइ असां ग्रुप ठाहियासीं, ख़ानदान ठाहियासीं, फैमिलियूं ठाहियूंसीं, जेको समाज जी शकिल अख़्तियार करे वियो। समाज खे एक्टिव थियण लाइ, कमकार करण लाइ असां जूं सरगर्मियूं शुरू थियूं। सरगर्मियुनि खे जल्दी करण लाइ, ॿियनि मासिस ताईं पहुचाइण लाइ जेको आहे सो असांजी पैदावार थी, प्रोडक्ट्स ठहियूं। ॿोली बि असांजी प्रोडक्ट आहे, ॿिया बि असांजा प्रोडक्ट्स आहिनि। उन्हनि प्रोडक्ट्स जो जेको लाभ मिले थो, जेको मां ॻाल्हायां थो, उहो वरी हिकु हयातीअ खे सपोर्ट करे थो। जेकॾहिं मां ॻाल्हायां थो ऐं मुंहिंजी ॿोली ज़िंदा रहे थी, त मां जेका मुंहिंजी हयाती आहे उहो एज़ अ सिंधीअ तौरु ज़िंदा रहंदी। पर जेकॾहिं हिन ॿोली जेको लाभ मूं वटि आयो उहो न हूंदो त मुंहिंजी हयाती ख़तमु थी वेंदी। मां हिकिड़े इंसान जी सूरत ते त हूंदुमि, पर हिकिड़ी सिंधी हयातीअ जे सूरत में मां शायदि न हुजां। त इन में अॼुकल्ह टेक्नोलॉजी डेफिनेटली हिकु वॾी शइ आहे, पर टेक्नोलॉजीअ लाइ हिकिड़ा एक्सपर्ट इंजीनियर असां वटि मौजूदु आहिनि। ऐं हीउ जेको मां तव्हांखे ॾेखारियो आहे त ॿोली, समाज, हयाती ऐं इहे समाज, हयाती, टेक्नोलॉजी, सकाफ़त, उहे हिक ॿिए खे हलाइनि था। पर इन्हनि जो जेको मेन मुहरिक आहे, जेको सभिनी खे ड्राइव करे थो, उहा ॿोली आहे। फॉर एग्ज़ाम्पल हिन वक़्तु जेको कुझु मां ॻाल्हायां थो, या जेको मिसाल तौर खे उन जे लाइ फॉर एग्ज़ाम्पल लफ़्ज़ एतिरो राइज आहे त मां अक्सर व बेशितर फॉर एग्ज़ाम्पल यूज़ कंदो आहियां। ऐं अहिड़ियूं खोड़ सातरा लफ़्ज़ आहिनि। शायदि एयर कंडीशन जो अञा ताईं मुंहिंजे सिंधीअ में लफ़्ज़ न आहे, कैमरा जो मुंहिंजो सिंधीअ में लफ़्ज़ न आहे, हिन रिमोट जो मुंहिंजो सिंधीअ में लफ़्ज़ न आहे। टेक्नोलॉजी त असां डिज़ाइन करे या उन टेक्नोलॉजीअ खे इंजीनियर खोड़ साथरा सिखी सघूं था, कॉपी करे सघूं था, पर जेका ॿोलीअ जी जेका गिरोथ आहे, जेका ॿोलीअ जी जेका वाद विज आहे, शाहूकारी आहे, उहा नवां लफ़्ज़ ठाहिण सां, नए टेक्नोलॉजीअ जी रेस में अची करे उन जी टर्मिनोलॉजी जंहिंखे असां इस्तलाह चऊं था, उहे ड्राइव करण सां ई उन में असां गॾु हली सघंदासीं। न त असां हिकिड़ी हाइब्रिड फॉर्म में हलिया वेंदासीं। हाइब्रिड मतिलबु मिलियल जुलियल गॾियल फॉर्म में। त जीअं हाणे हिन वक़्तु बि जेकॾहिं मुंहिंजो राइज लफ़्ज़ आहे या जवाननि में असां प्यार जो इज़हार करणु वञूं था, त अनकॉन्शियसली असांजे लफ़्ज़ मां आई लव यू ई निकिरे थो। उन लाइ मुंहिंजे ख़्याल में अञा अहिड़ा लफ़्ज़ न आहिनि ठहिया अथव।
त ॿोली ऐं टेक्नोलॉजी जो तालुक़ु जीअं मां ॿुधाए चुकुमि त ॿोलीअ जा 4 स्टेजिस हूंदियूं आहिनि। पहिरीं हूंदी आहे मादिरी ॿोली, जेका मूंखे माउ पीउ जे तरफ़ां मिली आहे, उन ते मुंहिंजो को बि कोन्हे अख़्तियार, ऐं उहा मां सिखां थो। पर उहा जंहिं महिल ॿोली अॻिते वधे थी त उहा सेकेंड लैंग्वेज, पोइ सरकारी तौर ते अप्लाई करणु ऐं बाज़ार में अप्लाई कजे थी त उहा ओतिरी होशियारु थी वञे थी। ऐं ॿोलीअ जा खोड़ सातिरा, ॿोली सकाफ़ती सॉफ्टवेयर आहे, ॿोली हर सकाफ़त जो हिकिड़ी स्किन आहे, ऐं प्लस में ॿोलीअ जूं ॿोली ऐं टेक्नोलॉजी जी जीअं मां हिनखे शॉर्ट कंदुमि त AI या टेक्नोलॉजी जेतिरी बि आहे उहा असां जल्द अज़ जल्द सिखी सघूं था। पर मेन मक़सदु जेको असांजो आहे उहो सिखणु सेखारण जो आहे, जेको रिवायती तौर ते अञा ताईं असां किताबनि जी सूरत में सिखूं था, पर AI टेक्नोलॉजीअ जी सूरत ते असां सिखंदासीं त शायदि असांखे वधीक फ़ाइदा थींदा। जीअं फॉर एग्ज़ाम्पल अगरि रिवायती तौर सिखूं त लुग़त ते ज़ोर ॾिनो वेंदो, ऐं जेकॾहिं असां टेक्नोलॉजीअ जे थ्रू वञूं त उन जी राब्ते जे हवाले सां एप्लीकेशन ऐं ॿियूं घणियूं साथिरियूं थी वेंदियूं, ऐं चैलेंजिस में बि उन जा खोड़ सातिरा। ऐं आख़िर में जेके सिंपली अगरि हिन खे कंक्लूड कयूं या उन जे तत ते वञूं त अॼु असां सिर्फ़ु टेक्नोलॉजीअ ते जेको ॻाल्हायूं था, ऐं असां असल टेक्नोलॉजीअ जो रूह छा आहे, उन जी ॿोली जेके हिन वक़्तु असां सिंधीअ में पाण ॻाल्हायूं था, ऐं उन टेक्नोलॉजीअ जे थ्रू एज़ अ औज़ार तौर पे हीअ माइक हिकु टेक्नोलॉजी आहे, तव्हां ताईं पहुचाए थी, स्पीकर हिकु टेक्नोलॉजी आहे, तव्हां ताईं पहुचाए थी, कैमरा हिकु टेक्नोलॉजी आहे, तव्हां ताईं पहुचाए थी। असल लफ़्ज़ इहो आहे त मूंखे सिंधी ॻाल्हाइणु अचे थो नथो अचे, सही ॻाल्हाइणु अचे थो सही ॻाल्हाइणु नथो अचे, इन ते ज़ोर ॾियण जी ज़रूरत पवंदी। ॿोली सिर्फ़ु ॻाल्हाई न वेंदी आहे, पर हिकिड़ी साहु खणंदी आहे। जेकॾहिं मां पंहिंजी ॿोलीअ खे ज़िंदा रहण लाइ खाधो पीतो कयां थो त ॿोलीअ खे खाधो पीतो थींदो आहे, लफ़्ज़नि जी सूरत में, नई जेके ज़रूरतुनि जे सूरत में, ऐं ॿियनि अॻिते वधंदड़नि जी सूरत में। त आख़िर में अगरि इहो चइजे त टेक्नोलॉजी असांजो रस्तो आसान करे थी, पर असांजी बका असल असांजी ॿोलीअ जी वाद वीज, जेका असांजे ॿोलीअ जे खोड़ सातिरनि माख़ज़नि, खोड़ सातिरनि ॻाल्हियुनि, जज़्बात, जेके AI या ॿियूं टेक्नोलॉजीज़ आहिनि, असांजा लफ़्ज़ त ट्रांसफ़र कंदी, मुंहिंजा अहसास ट्रांसफ़र न कंदी। जेकॾहिं ॿियूं जेके टेक्नोलॉजी आहिनि उहे असांजे सकाफ़त खे ट्रांसफ़र न कंदियूं। महिरबानी, ऐं लैंग्वेज अथॉरिटी फॉर कमु कंदी। थैंक यू।